मोज़ी साथियों अस्सलाम वालेकुम। आया हुसन अब्बास। असांजे प्यारे दोस्त एज़ाज़ सैयद एक ख़बर ॾिनी आहे त आसिफ अली ज़रदारी साहब खे सदारत जे उहिदे तां हटायो पियो वञे। एज़ाज़ सैयद सीनियर सहाफ़ी आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जे अंदरि उन जी ख़बरुनि जा इंतिहाई अहम सोर्स मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त आसिफ ज़रदारी साहब जे बारे में इहा ख़बर एज़ाज़ सैयद जे थ्रू जेका आहे ब्रेक कराई वई आहे ऐं लॻे बि ईअं पियो त वाक़ई ज़रदारी साहब खे हटायो पियो वञे। भला जेकॾहिं हटायो थो वञे त उन जा सबब कहिड़ा थी सघनि था। मूं 2 महीना पहिरियां प्रोग्राम कयो हुयो त केनालनि वारे मामले ते GDA इंतिहाई ख़ामोश आहे ऐं GDA खे इस्टेब्लिशमेंट ख़ामोश करायो आहे। GDA इस्टेब्लिशमेंट खे ॾोरापा ॾिना, मयारूं बि ॾिनियूं त वॾो अरसो असांजा ऐं असांजा साथी जेके आहिनि उहे इक़्तिदार खां ॿाहिरि आहिनि, पर GDA खे हिन दफ़े यकीन करायो वियो त ईंदड़ गवर्नमेंट सिंध में GDA जी हूंदी। पीपल्स पार्टी खे बि ख़बर पइजी वई हुई त GDA ऐं इस्टेब्लिशमेंट जा बैकडोर राब्ता आहिनि, जंहिं करे तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी बि केनालनि जे मामले ते सिंध में धरणा हणणु शुरू कया ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी जे विच में दूरियूं वधणु शुरू थियूं ऐं सिंध में केनालनि जे ख़िलाफ़ु शदीद मज़मत ऐं मज़ामत सॼी सिंध रोडनि ते निकिरी आई ऐं पोइ इस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी खे ज़ाहिर आहे पोइ हिते हटिणो पियो हिन मामले ते, जेतोणीकि केनालनि जो मामिलो अञा ताईं अटकियल आहे ऐं असांखे डपु आहे सिंधी माण्हुनि खे त इहे सिंधूअ ते वरी केनाल अॼियां वेंदा। सो पीपल्स पार्टी जेको आहे सो इस्टेब्लिशमेंट जे लाइ माहौल साज़गार सिंध में न करे सघी, उन में नाकाम वई। जेतोणीकि पीपल्स पार्टी सभु मुआइदा कया आहिनि, ज़मीनुनि ॾियण जा, वसीलनि ॾियण जा, केनालनि कढण जा, सिंधू दरिया जो पाणी खपाइण जा सभु मामला पीपल्स पार्टी कया आहिनि। पर पीपल्स पार्टी खे लॻे हाणे ईअं पियो त इक़्तिदार पीपल्स पार्टी जो एंड थियणु पियो वञे, जेका चवंदा आहिनि त उरूज खे ज़वाल वारो जेको मामिलो आहे। हालांकि ज़रदारी साहब गेमलर आहे, उहो पंहिंजी गेम कंदो ऐं उनजी कोशिशि हूंदी त इक़्तिदार मूं वटि सिंध में रहे, पर तव्हां ॾिठो त MQM खे बि चार्ज कयो वियो आहे सिंध में पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु अपोज़िशन जो किरदारु अदा करण लाइ। उन करे ऐं सम्झां थो त GDA खे सिंध में ज़िम्मेवारियूं मिलनि पियूं। कुझु इहे बि ख़बरूं मूं वटि आयूं आहिनि ज़रियनि वटां त मुर्सा जतोई खे बि के सिंध में का वॾी अहम ज़िम्मेवारी मिले थी पई ईंदड़ मुस्तक़बिल क़रीब में। जेकॾहिं मुर्सा जतोई खे का वॾी ज़िम्मेवारी मिले थी त अञा मामला पीपल्स पार्टी जे लाइ ख़राबु थींदा, छाकाणि त मुर्सा जतोई खे जेतिरो तंग कयो आहे इस्टेब्लिशमेंट खे, मुल्की इदारनि खे, रियासत खे सॼी ख़बर आहे त मुर्सा जतोई दहशतगर्द न आहे, न ई वरी लिगारी बिजराणी ॻोठ जा के ॻोठाणा दहशतगर्द आहिनि। एहतिजाज जो पाणी जे मामले ते हुयो, एक्सीडेंट थी पियो, मामिलो गड़बड़ थी वियो, पर पीपल्स पार्टी उन में सभु हदूं पार करे छॾियूं, इंसानियत जूं, सियासी समाजी हिकिड़ी बदतरीन। ऐं इस्टेब्लिशमेंट वरी इन सॼे मामले खां पोइते रही। ज़ाहिर आहे इस्टेब्लिशमेंट बलोचिस्तान में वरी सिंध में बि मामला नथी ख़राबु करणु चाहे, उन करे इस्टेब्लिशमेंट बि जेको आहे सो पंहिंजी जाइ ते सिंध जे मामले में उहा बि पोइते थी वई ऐं केनालनि जो मामिलो फ़िलहालु रोलड़े जो शिकार थियो आहे ज़ाहिर आहे, पर सिंध जे माण्हुनि खे असांखे डपु आहे त सिंध ते गैरक़ानूनी केनाल अॼियां वेंदा। पर हाणे ॾिसजे शायदि मथां GDA जी गवर्नमेंट हुजे ऐं कुझु वक़फ़ो थिए शयुनि जे अंदरि, ईअं थी सघे थो पीपल्स पार्टी जूं जा तूं जेको करे छॾिया त मन लॻे ईअं पियो त पीपल्स पार्टी खे कमज़ोर कयो वेंदो ऐं इस्टेब्लिशमेंट चाहे थी त हाणे पीपल्स पार्टी भले आराम करे ऐं पोइ हाणे पीपल्स इस्टेब्लिशमेंट को ताक़तवर माण्हू जेको आहे हाणे सदर कंदी छा कंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त सदर ज़रदारी खे जेको हुनखे ॿुधायो आहे या ॿुधाईंदा त बीमार आहीं तूं ऐं इस्तीफ़ा ॾे, इहो कीअं मैनेज थींदो ॾिसणो इहो आहे।